बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे इस प्रोग्राम फ़ैसले जी घड़ी मां आहियां आफ्ताब मोगेरी। मां हमेशह ॻाल्हि कंदो आहियां त फ़ैसिला अचणु खपनि, उहे तारीख़ी फ़ैसिला जेके धरती धड़ियुनि खे ऐं हिन मुल्क में रहंदड़नि खे क़ाबिल क़बूल हुजनि ऐं उन्हनि फ़ैसिलनि जे नतीजनि में ख़ासि तौर ते आम माण्हू खे फ़ाइदो रसी सघे। अॼु ॻाल्हि कयूं त वॾो अहम फ़ैसिलो, उहो फ़ैसिलो जेको सिंध ॾिनो ऐं बलूचिस्तान ॾिनो, KPK ॾिनो ऐं पंजाब में जेको आहे सो इलेक्शनूं कंप्लीट थियण खां पोइ हलबरदारी यकीनी तौर ते अॼु बलूचिस्तान जे अंदरि बि थी ऐं KP जे बि अंदरि थी ऐं उतां जा चूंडियल नुमाइंदनि अॼु हलफ़ खणी ऐवान जा बाज़ाब्ता मेंबर थी विया। पर अॼु KP जे उन ऐवान में उहे तारीख़ी मनाज़िर बि नज़र आया जेके यकीनी तौर ते तारीख़ में लिखिया वेंदा त छाकाणि त अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि जहिड़ी रीति जेको आहे सो जूता ऐं मुख़्तलिफ़ शयूं जीअं ऐवान जे मोज़िज़ ऐवान जे मेंबर चाहे उहे कहिड़ी बि पार्टी सां वास्तो रखनि, उन्हनि जो जमहूरी हक़ आहे त ऐवान जे अंदरि एहतजाज बि कनि ऐं पंहिंजी पार्टी जो मौक़िफ़ बि रखनि। पर गैलरी में वेठल उहे माण्हू कारकुन जेके चयो पियो वञे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां उन्हनि जो तालुक़ु, उन्हनि उतां उहे जेके अहिड़ी रीति इहे शयूं फिटी कयूं उहे क़ाबिल मुज़म्मत आहिनि। इन सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि कयूं बलूचिस्तान जो ऐवान त उहो बि वॾो अहम आहे। अॼु बलूचिस्तान जे ऐवान में तय आहे त माण्हुनि जे लाइ ऐं उन पाकिस्तान जी वॾो अहम ऐवान आहे जेके आम माण्हू गैलरी में विज़िटर हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ पासूं जारी न कयूं। उन्हनि जो हिकिड़ो अहम फ़ैसिलो हुयो, छाकाणि त अॼु जेको KPK में थियो ओड़ो वाक़ियो बलूचिस्तान में बि थी सघे पियो, पर उन्हनि खे आम माण्हुनि खे अचण जी इजाज़त न हुई। पर उनजे बावजूदि अॼु बलूचिस्तान जी असेंबली में बि मेंबरनि हलफ़ खयो। अॼु बाज़ाफ़्ता उहे नुमाइंदा बि जेको आहे सो आइनी तौर ते मेंबर थी विया ऐं ईंदड़ 5 सालनि लाइ उहे उतां जा जेको आहे सो MPA बि हूंदा ऐं हाणे अॻिलो मरहलो जेको आहे उहो वॾो अहम आहे उतां जो वज़ीर आला जो ऐं KPK जी वज़ीर आला जी। ॻाल्हि कयूं त वॾो वज़ीर सईद मुराद अली शाह अॼु जेको आहे सो वाज़े तौर ते ॻाल्हाईंदे चयो त सिंध में तय आहे त हिन वक़्तु आम जेके कचे जा एरिया आहिनि उन्हनि में हिन वक़्तु लाइन ऑर्डर जी सूरत हाल ॾाढी गमगीर आहे, त उन जे लाइ अॼु उन्हनि चयो त 25,000 अहलकार जेको आहे सो भर्ती करण जो फ़ैसिलो कयो आहे। त या त पोयनि 5 सालनि में MQM ऐं पीपल्स पार्टी जी छिकताण में आम माण्हू खे रोज़गार न मिली सघियो, छाकाणि त MQM मुख़्तलिफ़ उन्हनि मरहलनि ते अदालत जो दरवाज़ो खड़कायो ऐं उन ते स्टे वठी वेही रही, उन सां जेको आहे सो आम माण्हू खे रोज़गार न मिली सघियो। इन सां गॾोगॾु तय आहे त अॼु पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो पार्लियामेंट्री इजलास वॾो अहम अॼु हुयो, जंहिंमें नवाज़ शरीफ़ फ़ैसिलो कयो त ईंदड़ 5 सालनि लाइ पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे तरफ़ां शहबाज़ शरीफ़ जेको आहे सो वज़ीर आज़म हूंदो ऐं स्पीकर जेको क़ौमी असेंबली हूंदो अयाज़ सादिक हूंदो। इन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नून लीग ऐं MQM जेका सियासी जमात आहे उहा वॾी अहम आहे। उन जे बारे में अॼु बि जेको आहे सो जेको ऑडियो लीक जेको सॼो ॾींहुं जेको सिलसिलो हलियो उहो बि वॾो अहम आहे। कल्ह राब्ता कमेटी जे इजलास जी जेको उहा ऑडियो लीक हुई उन सां मुख़्तलिफ़ सियासी हल्कनि में तबसरा ऐं उन खां पोइ मुस्तफ़ा कमाल जी जेको आहे सो उन ते वज़ाहत ऐं उन जी तस्लीम करणु त इहा ऑडियो ऐं इन जो बयानु इहो मुंहिंजो ई आहे। पर अॼु गवर्नर कामरान टिसोरी जी जेको ऑडियो लीक ज़ाहिर थी ऐं उहा आई, उन मां इहो महसूसु थिए पियो त कामरान टिसोरी खे ॿीहर जेको गवर्नर जो ख़्वाबु आहे शायदि जेका असांजा सोर्सिस आहिनि उहो अधूरो रहिजंदो, छाकाणि त कामरान टिसोरी पाण चवे पियो त मुंहिंजे लाइ इहा हिकिड़ी चयो वियो आहे त गवर्नर शायदि मूंखे न पिया कनि, या वरी MQM जीअं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जेको सरबराह आहे पाकिस्तान MQM पाकिस्तान जो, त उहो फ़ैसिलो कंदो त अॻिलो गवर्नर केरु हूंदो, या वरी नून लीग खे जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी चवे पई त तव्हां पंहिंजो गवर्नर आणियो ऐं सिंध में ऐं MQM खे छाजे लाइ भाङे भाईवारता कयो, नंबर गेम पूरी आहे त MQM चए थी त असांजी का हैसियत न आहे। इहे तमामु अहम सुवाल आहिनि, इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां जेके स्टूडियो में महिमान आहे वॾो अहम आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि ऐं मखदूम मोहसिन साहब, अवां जी वॾी महिरबानी, अवां असां सां स्टूडियो में मौजूदु आहियो। सरदार यासीन आज़ाद साहब आहिनि, नून लीग जा सीनियर अॻवान आहिनि, उहे बि असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। यासीन साहब बहुत शुक्रिया, आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम के लिए। इन सां गॾोगॾु अशफाक मंगी आहिनि जेको आहे सो सीनियर अॻवान आहिनि मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान जा, उहे बि टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि ऐं असांखे थोरी देरि में जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा जेको आहे सो अॻवान भी जॉइन कंदा, उन्हनि जी बि महिरबानी त उहो असांखे टाइम ॾींदा। गुल मोहम्मद जखरानी साहब असां सां टेलीफोन लाइन ते हूंदा, उन्हनि जी बि महिरबानी। पर हिन वक़्तु तय आहे त थोड़ी इन शयुनि खे सम्झण जे लाइ यासीन आज़ाद साहब ॾे पहिरियों वेंदुमि। यासीन आज़ाद साहब बहुत शुक्रिया। सर ये फरमाइएगा, एक तो आइन और कानून क्या कहता है कि अब एक तो बड़ा अहम इशू ये भी है मखसूस नशिस्तें, क्योंकि वो उस पर भी बहस चल रही है कि सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो कि पाकिस्तान तहरीक इंसाफ के हिमायती याफ्ता जितने भी अरकान असम्बली थे
वो शामिल हुए सिंध में भी और पंजाब में भी और वफाक में भी, केपी में तो आज़ाद हैं। तो सर ये मखसूस सीटें नशिस्तें ना मिलना क्या होगा, उससे एक आइनी बुरहान पैदा होगा। आप बहैसियत कानूनदान क्या समझते हैं? पहली बात यह है कि मेरे नज़दीक इससे कोई आइनी बुहरान पैदा नहीं होगा। और चूँकि पीटीआई के जो इंडिपेंडेंट कैंडिडेट थे वो आपको याद है कि वो सुन्नी काउंसिल में शामिल हो गए और सुन्नी काउंसिल ने बहैसियत पार्टी के इलेक्शन में इंतखाब में हिस्सा नहीं लिया था, बल्कि उनके सरबराह ने आज़ाद उम्मीदवार की हैसियत से इलेक्शन लड़ा था। जी। इलेक्शन एक्ट 2017 के मुताबिक जो रिजर्व सीटें हैं, इलेक्शन के दौरान ही इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान एक डेट देता है जी। और वो डेट थी 13 जनवरी से लेकर 17 जनवरी तक, जिसमें तमाम पॉलिटिकल पार्टीज ने अपनी मखसूस नशिस्तों के लिए बाकायदा लिस्ट फाइल करनी थी। लामहला सुन्नी तहरीक ने कोई लिस्ट फाइल नहीं की, ना बहैसियत पार्टी के उन्होंने इंतखाब में हिस्सा लिया। जी। बाकी पॉलिटिकल पार्टीज जिन्होंने बहैसियत पार्टी के लिया उनको तो रिजर्व सीटें मिल गई। आइन हमारा ये कहता है कि अगर मिसाल के तौर पर बाज़ सीटें बचती हैं, ऐसी सूरत हाल में फिर जो है वो सीटें बाकी पॉलिटिकल पार्टीज के अंदर तकसीम की जा सकती हैं। ठीक है। तो तो सूरत हाल है कि ये बात दुरुस्त है कि मखसूस नशिस्तें हमारे आइन के अंदर 224 के अंदर मुकर्रर की गई हैं कि इतनी इतनी का सीटें मखसूस नशिस्तें पार्टीज की होंगी, वो अपनी जगह पे है। लेकिन मखसूस नशिस्तों के लिए क्या वो पार्टी जो बहैसियत पॉलिटिकल पार्टी जिसने इंतखाब में हिस्सा लिया ही नहीं और उसकी जमात में जो इंडिपेंडेंट लोग गए, क्या उसका हक बनता है या नहीं बनता, ये कानूनी एतबार से एक काफ़ी मुश्किल और कॉम्प्लिकेटेड इशू है। लेकिन मेरे अपने हिसाब से उनका इसलिए नहीं बनता ठीक है कि जमात के अंदर वो शामिल हुए हैं। सरदार साहब, अगर पाकिस्तान तहरीक इंसाफ और बैरिस्टर गौहर जिस तरह से आज मीडिया से बात भी कर रहे थे और उनकी वकला टीम भी मौजूद थी आज इलेक्शन कमीशन में, इससे पहले जो है सुन्नी इत्तेहाद काउंसिल के सरबराह ने जिस तरह से बात भी की, उन्होंने कहा कि 26 तारीख को मैंने खत लिखा था, मगर इलेक्शन कमीशन ने आज बैरिस्टर गौहर को जो खत दिखाया उसमें वाज़ेह तौर पर लिखा हुआ था कि जी हमने कोई इलेक्शन जो है जीते नहीं है और इसीलिए हम मखसूस सीटों भी नहीं ले सकते। तो वो खत जो है वो उसको अगर चैलेंज करते हैं कोर्ट के अंदर, सुप्रीम कोर्ट के अंदर अगर पीटीआई जाती है या वकला जाते हैं, तो उसका नतीजा क्या निकलेगा सर? देखें, सुन्नी काउंसिल के जो सरबराह हैं, इस लेटर का जिक्र जब ये लोग सुन्नी काउंसिल के अंदर शामिल हो रहे थे जी। और किसी किस्म का कोई एग्रीमेंट कर रहे थे, तो उस वक्त इस लेटर का जिक्र उनके सामने क्यों नहीं किया? ठीक है। तो इसका मतलब है उसके नॉलेज में ये तमाम बातें थी। लेकिन आज पीटीआई के लोगों की मजबूरी यह है कि जो पीटीआई के लोग कहते थे कि पीटीआई के एमएनए हैं या एमपी हैं, वो अब पीटीआई के एमएनए एमपी नहीं रहे, वो सुन्नी तहरीक काउंसिल के मेंबर हो गए। पार्टी डिसिप्लिन उन पे सुन्नी तहरीक का होगा, पीटीआई का सुन्नी इत्तेहाद काउंसिल का सर, सुन्नी तहरीक तो वो एक अलग जमात है। आप दूसरी ये में जी, क्योंकि अभी नया नया नाम है आप और हम सबके लिए, एक जब तक जबान पे आए। जी। अब दूसरी बात यह है कि जो इलेक्शन एक्ट है, देखिए आइन है सब्जेक्ट टू लॉ। सब्जेक्ट टू लॉ का यह है कि इलेक्शन कमीशन जो इलेक्शन एक्ट है हमारा 2017 का, उसमें बया मीडिया दिया हुआ है कि पॉलिटिकल पार्टीज किस तरीके से मखसूस नशिस्तों के लिए अप्लाई करेंगे। वो रिक्वायरमेंट तो आपने पूरी नहीं की, या पूरी नहीं की तो वो सीटें आपको कैसे मिल सकती हैं? उसके लिए आइन के अंदर यह है, जिक्र यह है कि अगर ऐसी कोई सूरत हाल पैदा होती है और वो सीटें मखसूस नशिस्तें उसको नहीं मिलते, तो फिर जो बाकी पॉलिटिकल पार्टीज हैं, ठीक है, वो तनासब के हिसाब से उनके दरमियान तकसीम हो जाएंगे। ठीक है। इसे तनाजुम से हिसाब से कैसे होगा? इससे फायदा क्या होगा? आप समझते हैं कि सबसे ज्यादा फायदा फिर नून लीग और पाकिस्तान पीपल्स पार्टी मुत्तहदा कौमुल पाकिस्तान को होगा, और ये फिर तकसीम कैसे होगा, किस तरीके से होगा सर, अगर ये थोड़ा समझाएं हम। तकसीम का मेरे ख्याल में आज 4 पे 4 पॉइंट के हिसाब से इन्होंने कोई शेड्यूल रखा हुआ अपना, और उसके हिसाब से जिस तरह अभी मुस्लिम लीग नून को मेरे ख्याल में पता नहीं 30 या 34 सीटें मिली हैं, वो आपके सामने कि वो तकरीबन 80 से 108 पे गए हैं। अब ये जो सीटें जो बाकी बची हैं, वो भी जो पार्लियामेंट के अंदर पार्टियों का जो पॉलिटिकल रेशियो है, उसके हिसाब से इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान तकसीम करेगा।
लेकिन चूंकि आज फुल हियरिंग हो गई, उसमें इलेक्शन कमीशन का चेयरमैन भी था, 4 मेंबर भी थे, तो अब वो जजमेंट एक किस्म का उन्होंने रिजर्व किया, वो कब ऐलान करते हैं ये। लेकिन मुझे ये मामला जो है ना अदालतों में जाता हुआ नजर आता है, क्योंकि पीटीआई के पास इसके अलावा कोई ऑप्शन नहीं रहता कि अगर इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ये ठीक है। फैसला कर लेता है कि आपका राइट नहीं बनता, तो फिर आपको सुप्रीम कोर्ट से अप्रोच करना पड़ेगा। ठीक है। सुप्रीम कोर्ट का इससे पहले जजमेंट अपनी जगह एक मौजूद है, जी। जिसमें यह कहा गया कि अगर वो पार्टी पार्लियामेंट्री पार्टी नहीं है तो उसका राइट नहीं बनेगा। आज अली जफर से इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने पूछा कि क्या सुप्रीम कोर्ट के उसके जजमेंट के अंदर इस पॉइंट पे कोई डिस्कशन है, कोई प्रिंसिपल लेट डाउन किया ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने। उन्होंने एडमिट किया कि नहीं, ऐसा कोई मामला नहीं है। तो आप पीटीआई वाले जो खाम वाली जिद कर रहे हैं, वो बात मेरी समझ में नहीं आती। बहरहाल चूंकि मामला इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ही ठीक कॉम्पिटेंट है। इदारा है। सदा मकसूद साहब आप लाइन पे रहिएगा, हमारे साथ ही हैं, वीडियो लिंक पे मौजूद हैं। मैं मखदूम साहब की तरफ आऊँगा, पाकिस्तान तहरीक इंसाफ के यंगेस्ट रहनुमा हैं, तो उनसे भी जानने की कोशिश करूँगा। मखदूम साहब ये बताइएगा कि क्या होगा सर, जिस तरह से अभी सरदार साहब से मैंने एक कानूनी राय ली है, ना सही के नून लीग के रहनुमा, मगर उन्होंने कानूनी राय जो दी है वो बड़ी अहम है। तो सर अब जो फैसले की घड़ी है वो क्या होगी? आप तो हर तरफ से बंद दरवाजे पे आके खड़े हो जाते हैं। ये चक्कर क्या है कि वो जो पहले तावीज़ और टोने और जो आपके लिए मशहूर था वो ख़त्म हो गए हैं, अभी कहीं कोई तावीज़ नहीं चल रहा, कोई जादू नहीं चल रहा है, वजह क्या है मखदूम साहब? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखें, यासीन साहब एक क्रेडिबल आदमी हैं और उन्होंने बिल्कुल आपकी बात दुरुस्त, उन्होंने एक आइनी चीज़ हमें एक्सप्लेन की। ठीक है। दरवाजे तो देखें हमारे लिए जब से 2022 के अप्रैल से ही तक तमाम तर दरवाजे हमारे लिए बंद हैं। उसके बावजूद आप महीने डेढ़ के बाद जब बाई इलेक्शन हुआ पंजाब में, 20 में से 16 सीटें हमने जीती। उसके बाद फिर जो तारीख का बदतरीन विक्टिमाइजेशन, हालांकि दूसरी पॉलिटिकल पार्टीज़ पे भी हुआ है इस तरह का वक्त, नवाज लीग पे हुआ, मुशर्रफ दौर में, एमआरडी के दौरान पीपल्स पार्टी का, लेकिन किसी भी पॉलिटिकल जमात आपके दौर में भी हुआ, आप अपने दौर को भी थोड़ा यहाँ किया होगा, हमने किया होगा, मैं कह रहा हूँ। लेकिन कभी भी, मैं एक चीज़ एक्सप्लेन कर लूँ, कभी भी किसी भी पार्टी के पॉलिटिकल वर्कर को गन पॉइंट पे उसकी वफादारी तब्दील नहीं कराएगी। पाकिस्तान की तारीख में ये पहली बार हुआ कि प्रेस कॉन्फ्रेंस पे मजबूर किया गया। उसके बाद भी जब हम मेन स्ट्रीम हमारे जो कैंडिडेट्स थे, किन के फॉर्म रद्द कर दिए गए, किन से पार्टी छुड़वाई गई, XYZ चले, लेकिन उसके बाद भी जब 8 फरवरी को बावजूद इसके कि हमें कंपेन करने नहीं दी गई, उसके बाद आप देखें कि बावजूद इसके कि हमारा इलेक्टोरल सिंबल छीन लिया गया। हालांकि आप दूसरी पॉलिटिकल पार्टीज़ की भी अगर इंट्रा पार्टी इलेक्शंस आप देख लें, आप पीपल्स पार्टी की देख लें, आप PMQM की देख लें, आप मुस्लिम लीग फंक्शनल की देख लें, आप JUIFA की देख लें, आप तो इसी तरह के इंट्रा पार्टी इलेक्शंस होते रहे हैं, लेकिन उसको बेस बना के हमारा सिंबल छीना गया। उसके बाद इलेक्शन कमीशन को हम समझते थे कि वो एक मुनसिफ वाला किरदार अदा करेंगे, लेकिन उन्होंने माजरत के साथ एक मुनसिफ वाला किरदार अदा नहीं किया। और ये हम नहीं कह रहे, आज जिस तरह से आपने इंट्रोडक्शन में कहा कि गवर्नर साहब जो है तसोरी साहब, उनकी भी एक अपनी क्रेडिबिलिटी है, वो हमेशा इदारों और पॉलिटिकल जमातों में एक ब्रिज का किरदार अदा करते आए हैं। अगर हमने गुज़श्ता 1 साल 1.5 साल में अगर उनका किरदार देखा है, तो उन जैसा शख्स अगर बैठ के कहे कि हमें 2018 में हमें 7 सीटें मिली थी, वो हमारा हकीकी मैंडेट था, और बावजूद इसके कि हमारे साथ तब भी ज़्यादती की गई और इस बार हमें मैंडेट नहीं दिया गया, इसलिए कि हमने वोट ऑफ नो कॉन्फिडेंस में हमने जो कुछ पॉलिटिकल किरदार अदा किया वो लोगों को पसंद नहीं आया, जिसकी वजह से हमारा वोट बैंक मुतासर हुआ। उसके बावजूद उनको आप अगर वोटों की तादाद देख लें और आप और आप रिजल्ट्स देख लें, तो इसमें एक खुला तजाद है। तो इस तरीके से हम समझते हैं कि इलेक्शन कमीशन से तो हम कोई इंसाफ की उम्मीद नहीं रखते, और वो तो मैं नहीं समझता कि इनफैक्ट उनका अगर बस चले तो ये जो 93 या 94 फिगर हमारी वो भी हमसे छीन लें, बाकी कोर्ट्स में हम जाएंगे। गुल मोहम्मद साहब के भी शामिल कंदम, वॾी महिरबानी। गुल मोहम्मद साहब, हिकिड़ो त इहो तय आहे त फैसले जी घड़ी आहे, हिन वक़्तु जेको ही वरी अॼु जेको वॾो अहम फ़ैसिलो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे जेके सीटूं न मिलण, ऐं हिन सां गॾोगॾु उन्हनि सीटुनि ते वरी यकीन तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी, PLN, MQM ऐं जेके ऐवान में मौजूदु आहिनि उन में इहे तक़सीम थी थियूं जेको आइन में आहे, त अॻिते हली छा थींदो, छा पिया सम्झो त वाक़िअतनि इहो पहिरियां बि अवां जी लीडरशिप बि चवंदी रही आहे त हिननि जो हक़ आहे, उनखे मिलणु खपे, पर हिकिड़ो आइन में जेका शइ जेका सरदार साहब बि ॾसी ऐं हिन वक़्तु आहे बि, उन सां नतीजा छा निकिरंदा सर? ऐवान में
इहा जेका वरी तगड़ी ऑपोज़िशन हूंदी इहा तव्हांजे ख़िलाफ़ु ऐवान खां ॿाहिरि ऐवान जे अंदरि ऐं अदालतुनि जे अंदरि जेका दाहीं थींदी त पोइ चइजे त हीअ जेका हुकूमत आहे उनखे मुश्किल दरपेश हूंदी ईंदड़ 5 साल लाइ। जी गुलमन साहब, साईं गुलमन साहब आवाज़ अचे पियो तव्हांखे? गुलमन जखरानी साहब आवाज़ अचे पियो तव्हांखे? सर मां हिकिड़ो सवाल रखियो त हीउ जेको बहरान आहे या बहरान चइजे या हीउ जेको फ़ैसिलो आहे वॾो अहम आहे त अगरि सुन्नी इताद काउंसिल खे इहे सीटूं जेके आहिनि मख़सूस नशिस्तूं जंहिंमें औरतूं ऐं अक़लियतनि जे लाइ उहे नथियूं मिलनि ऐं वरी अवां खे ऐं वरी MQM ऐं नून लीग खे थियूं मिलनि त पोइ इहो झेड़ो अञा वधंदो या घटिजंदो? मसइलो त झेड़ो त हिन मुल्क जे ठहण खां वठी अॼु ॾींहुं ताईं सियासी झेड़ो त हलंदो थो अचे जी। ऐं हाणे बि जेका इहा सूरत हाल डेवलप थी आहे उन में त ख़ुदि PTI खे पाण खे अॻु में सोचणु खपंदो हो। हाणे त हुन पंहिंजे पार्टी जो नालो बि बदिलाए इन सुन्नी में हलिया। हाणे इहो हिकिड़ो इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो जेको थींदो कानून जे मुताबिक़ उन्हनि जे लॉ मुताबिक़ जेकॾहिं हिनखे नथा मिलनि त अल्टरनेटली पोइ जेके ॿियूं पार्टियूं आहिनि अकेले मेंबर त ज़रूरु थींदा न, सीटूं ख़ाली न रहंदियूं, पोइ उन्हनि खे मिलंदियूं उहे जेको कहिड़ो फ़ैसिलो था कनि। ठीकु आहे। हिकिड़ो ॿी अहम ॻाल्हि त हिन वक़्तु जेका अॼु ऑडियो लीक जेके आहिनि उहे बि वॾियूं आहिनि। MQM राब्ता कमेटी जी ऑडियो लीक थी मुस्तफ़ा कमाल उनखे तस्लीम कयो। वरी अॼु गवर्नर जी जेका ऑडियो लीक थी आहे उहा बि वॾी अहम आहे। उन्हनि में सिधी ॻाल्हि कई आहे मुस्तफ़ा कमाल बि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका इत्तेहादी आयो अवां हिन वक़्तु नून लीग जा उनखे वोट कंदव। उन में तव्हां उन्हनि खे वाज़े तौर ते चयो आहे त गवर्नर ॾियण जी ज़रूरत कहिड़ी आहे ऐं असांजा नंबर गेम जॾहिं पूरी आहे त MQM जी ज़रूरत ई न आहे त पोइ MQM खे अवां सम्झो पिया त इन बेड़े में इन जमहूरी बेड़े में चाढ़ण खां तव्हां इनकारी आहियो त उन्हनि खे गॾु खणी न हलिजे। इहो ॾिसो इहो फ़ैसिलो करिणो आहे नवाज़ लीग खे, छाकाणि असां त डेमोक्रेसी खे बचाइण लाइ फ़ैसिलो कयो आहे। उन खां सवाइ जेका हिन वक़्तु पार्लियामेंट जी सूरत हाल बीठल आहे त पीपल्स पार्टी कंहिं सां बि गॾिजी गवर्नमेंट ठाहे सघे पियो। उन में PTI वारनि त पाण इनकार करे छॾियो त असां कंहिं सां बि न ॻाल्हाईंदासीं। इन जो मतिलबु आहे हुननि खे गवर्नमेंट ठाहिणी ई कोन्हे, न त डायलॉग जा दरवाज़ा पीपल्स पार्टी पहिरियों बि चयो त असां कंहिंजे लाइ बि ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न कया आहिनि, पर हुननि न कया त उनखां पोइ ॿियो ऑप्शन इहो ई हो त नून लीग गवर्नमेंट ठाहे। उहा पीपल्स पार्टी खां सवाइ न पई ठही सघे त पीपल्स पार्टी डेमोक्रेसीअ लाइ इहा हिकिड़ी कुर्बानी ॾिनी आहे त भई असां वज़ारतूं कोन वठंदासीं पर तव्हांखे वोट कंदासीं ताकी डेमोक्रेसी अॻिते हली सघे। सो उन करे हाणे MQM जे बारे में बि जेको फ़ैसिलो अॻिते नवाज़ लीग खे ई करिणो आहे उहो हुनखे पाण सां गॾु खणनि था या नथा खणनि। सर गुलमन साहब असां सां हुजो गॾिजी हुजो। अशफाक मंगी साहब आहिनि MQM जा सीनियर अखबार। अशफाक मंगी साहब वॾी महिरबानी अवां वक़्तु ॾियो मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। जेका गुलमन साहब चवनि पिया था असांजो त फ़ैसिलो आहे ई कान, यकीनी फ़ैसिलो नून लीग कंदी, पर हीअ जेके तव्हांजी राब्ता कमेटी जी ऑडियो लीक उन में मुस्तफ़ा कमाल तस्लीम कयो। वरी जेका गवर्नर सिंध कामरान टिसोरी जी जेका ऑडियो आहे उन में लॻे पियो त वॾो मायूस कुन तव्हां लाइ हिन वक़्तु मरहलो आहे। पोइ अवां अपोज़िशन में वेहण जी तरजीह कंदव या अगरि मुस्तफ़ा कमाल जेका ॻाल्हि कई त अवां जे लाइ दरवाज़ा जेके बंदि कया पिया वञनि हर तरफ़ां त पोइ हाणे थींदो छा? तव्हां सपोर्ट सदारती इलेक्शन में बि लाज़मी आहे आसिफ अली ज़रदारी साहब खे वठणी आहे त पोइ इहो कीअं मरहलो थींदो सर? सदारती इलेक्शन वरी जेका विफ़ाक़ी काबीना ठहे उहा। मंगी साहब जी अदा आफ्ताब साहब, सभ खां पहिरीं त ऑडियो लीक जे हवाले सां मां ॻाल्हि कंदुसि त इन हवाले सां सैयद मुस्तफ़ा कमाल साहब जेको असांजी पार्टी जो सीनियर डिप्टी कन्वीनर आहे उन इन ॻाल्हि जी तरदीद करे छॾी आहे। ऐं बिल्कुलु जेकॾहिं कंहिं बि उते वेही करे अहिड़ी कंहिं क़िस्म जी नंढी किरियल हरकत कई आहे त इहो मुनासिब ॻाल्हि न हुई। बहरहाल अहिड़ी का वॾी ॻाल्हि कोन्हे का। मंगी साहब इहा हरकत ॿाहिरि माण्हू त न कई हूंदी, यकीननि अवां जे सफ़ुनि मां कंहिं माण्हू इहा हरकत कई हूंदी जंहिं वीडियो ठाही ऐं वरी उनखे रिलीज़ कयो ऐं अवां जी जेको खुफ़िया चइजे, खुफ़िया त न चइजे पर जेके तव्हांजी पार्टी पॉलिसी जेके अंदरूनी जेके ॻाल्हियूं हुयूं बयान हुआ उन्हनि खे मंज़र आम ते आंदो। जीअं त इन हवाले सां मुस्तफ़ा कमाल साहब बिल्कुलु पंहिंजे वीडियो पैगाम में क्लियर इहा ॻाल्हि कई आहे त असांजे सिफ़ में को अहिड़ो माण्हू आहे जेको MQM लंडन सां राब्ते में आहे ऐं उनजी असांखे बि तलाश हुई त जेको आहे सो असांखे ख़बर पइजी वई त जेको आहे सो इहा वीडियो जेको ऑडियो लीक कंहिं कई आहे
बहरहाल उहा क्लियर ॻाल्हि थी वई। मुस्लिम लीग नून सां असांजी जेका मुलाक़ात थी असांजी 3 रुकनी कमेटी जंहिंमें गवर्नर सिंध मुस्तफ़ा कमाल साहब ऐं डॉक्टर फारूक सत्तार साहब लाहौर में जेका मुलाक़ात थी त उन्हनि मुलाक़ात में मुस्लिम लीग नून जे दोस्तनि असांजे दोस्तनि खे इहा ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी चवे पई त बाबा जेको आहे सो असां जेकॾहिं गॾिजी गवर्नमेंट ठाहियूं था त एमक्यूएम जी ज़रूरत न आहे। उन हवाले सां जेकॾहिं उन ब्रीफिंग में ॿी इहा ॻाल्हि कई त बाबा जेको आहे सो एमक्यूएम खे जेको मैंडेट आहे सो उहो 100% जाली आहे। त उन हवाले सां असांजे दोस्तनि चयो जेकर असांजो मैंडेट 100% जाली आहे त हुननि जो मैंडेट जेको आहे सो उहो 200% जेको आहे सो जाली आहे। बहरहाल जेको आहे सो इख़्तिलाफ़ात थींदा रहंदा आहिनि। दादा मुलाक़ातूं जॾहिं थींदियूं आहिनि गवर्नमेंट को बि ठाहींदो आहे त उन में यकीनन इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जेको आहे सो त अहिड़ी का वॾी ॻाल्हि कोन्हे। ऐं मुस्लिम लीग नून जे हवाले सां असांजी पॉलिसी बिल्कुलु क्लियर आहे। इलेक्शन खां पहिरियां वज़ीर आज़म जेको हींअर नामज़द थियल आहे शहबाज शरीफ़ साहब उहो ख़ैर सगाली जो पैगाम खणी जॾहिं बादराबाद पहुतो त उन टाइम बि जेको आहे एमक्यूएम बिल्कुलु क्लियर ॻाल्हि कई शहबाज शरीफ़ साहब खे त असां तव्हां सां गॾु आहियूं। इलेक्शन खां पहिरियों ई असां इहो फ़ैसिलो करे चुका हुआसीं। ऐं हींअर बि अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। गवर्नर जे हवाले सां बि असांजी ॻाल्हि ॿोल बिल्कुल थी आहे। असां उन्हनि नाला असां खां घुरिया। असीं कामरान टिसूरी साहब जो नालो ॾिनो आहे ऐं बिल्कुलु क्लियर आहे। गवर्नर जी ॻाल्हि ते त का बि अहिड़ी का डेडलॉक न आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं वज़ारतूं बिल्कुलु वज़ारतूं बि वठंदासीं पर मंगी साहब इहा कामरान टिसोरी ते को अवाम न आहे। पर कामरान टिसोरी पंहिंजी ऑडियो में चए पियो त मुस्तफ़ा कमाल और जेको पार्टी जो सरबराह आहे अवां जी पार्टी जो सरबराह आहे उन वटि नालो आहे गवर्नर जो। उहो त ऑडियो में जेका ॻाल्हि कनि पिया त उन में लॻे पियो त मायूस कुन सूरत हाल आहे गवर्नर जी। शायदि जेको आहे सो डॉक्टर ख़ालिद मक़बूल वटि आहे। पर ईअं महसूसु पियो थिए त अॻिले दफ़ा जेको गवर्नर हूंदो हिन 5 सालनि लाइ या ईंदड़ वक़्त लाइ उहो अवां जो हूंदो पर कामरान टिसोरी न हूंदो। इन मां ईअं महसूसु पियो थिए। जी बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि में एतिरो वज़न आहे त हुननि बिल्कुलु नाला ॾिना। हुननि इहा ॻाल्हि कई त तव्हां 2 या 3 नाला ॾियो त उन जॻह ते असां जेको आहे सो कामरान टिसोरी साहब जो ई जेको आहे सो नालो ॾिनो आहे। त उन हवाले सां जेको आहे सो क्लियर ॻाल्हि असां पहिरियां बि करे चुका आहियूं। बहरहाल थींदो रहंदो आहे त जॾहिं ज़ाहिरी गवर्नर जे हवाले सां पीपल्स पार्टी खे बि एतिराज़ात हूंदा उहे चवंदा त बाबा असांजा माण्हू हुजनि। नून लीग चवंदी असांजो माण्हू हुजे या उन्हनि जेकॾहिं नाला ॾिना बि आहिनि। बहरहाल असांजी पॉलिसी क्लियर आहे त कामरान टिसोरी साहब असांजो गवर्नर हूंदो। बाक़ी वीडियो लीक जे हवाले सां जेके बि सोशल मीडिया ते ॻाल्हियूं हलनि थियूं इहे हिननि में को बि अहिड़ी का बि सदाकत वॾी न आहे। नई कोई परेशानी थियण वारी का ॻाल्हि आहे। इंशाअल्लाह ताला मुतहिदा क़ौमी मूवमेंट पर सर उन मां त केतिराई तव्हांजे लाइ त ॻाल्हि न हूंदी पर उन मां जेके मुखालिफ़िन आहिनि ऐं आम माण्हू आहिनि सोशल मीडिया ते जेके व्यूअर आहिनि मीडिया ते जेके ॾिसंदड़ आहिनि उन मां त मुख़्तलिफ़ ख़बरूं ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं निकिरनि पियूं। ईअं त न आहे पर इन सां गॾोगॾु गुलमोहन साहब अवां इन ऑडियो लीक खे कीअं पिया ॾिसो। पाकिस्तान पीपल्स पार्टी यकीनन जेको मौक़िफ़ रखियो आहे उहो अहम आहे। पर अशफाक मंकी साहब चवनि पिया त हर पार्टी जो जमहूरी हक़ आहे ऐं इहे ॻाल्हियूं हिक ॿिए ते असां ॻाल्हियूं कयूं पिया त पीपल्स पार्टी जो मैंडेट जेको आहे उहो 100% जेको आहे सो उहो जाली आहे। असां बि मुख़्तलिफ़ शो में चयो आहे ऐं एमक्यूएम बि चवे पई PTI बि चवे पई नून लीग बि चवे पई या हिन में का वॾी ॻाल्हि कोन्हे का जेका वीडियो में आहे ॻाल्हि। पर जेका ऑडियो ऐं वीडियो लीक आहे उन में त घणा सवालात उथी सघनि पिया। गुलमोहन साहब मुंहिंजो असुल में कुझु ॾींहंनि खां नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी में हिकु वर्कशॉप आहे। मां उन में बिज़ी हुयुसि। मां इहे चङी तरह ॾिसी न सघियो आहियां। सही इन करे जो मां उन करे उन ते कमेंट्स नथा कयो। पर इन ॻाल्हि ते कयो था जेको मैंडेट चवनि पिया त पीपल्स पार्टी जो 100% जाली आहे। असांजे मथां अगरि चवे पई MQ पीपल्स पार्टी चवे पई त उनजो मैंडेट ई कराची जो जेको आहे उहो ये यकीनी लफ़्ज़ इस्तेमालु कयूं या कूड़ो चऊं आहे त अवां पोइ उन ते छा चवंदो। हो चवंदा त हुननि जो बि इहो आहे त पोइ त इहा ॻाल्हि साॻी आहे जेका PTI चवे पई। पीपल्स पार्टी जी हिकिड़ी हिस्ट्री आहे त उहा जमहूरी पार्टी आहे। उनखे हाणे को तक़रीबन 8 सदी खां बि वधीक अरसो थियो आहे पार्टी जे वजूद अमल में अचण खां वठी हमेशह उहो जमहूरी तरीक़े सां इक़्तिदार में आई आहे ऐं जमहूरियत ते बिलीव करे थी। ऐं कराची हुजे या जेके मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिसनि मां पीपल्स पार्टी हमेशह कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। कराची में बि हमेशह कामयाबियूं हासिल मिलियूं आहिनि। को पहिरियों दफ़ो कोन्हे जो असां 20 सीटूं खयूं आहिनि। एतिरियूं सीटूं असां खणंदा रहंदा आहियूं कॾहिं घटि कॾहिं वधी इहो त मिलंदो रहंदो आहे। पीपल्स पार्टी इन ते बिलीव ई नथो करे। इहे बाक़ी इल्ज़ाम तराशियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻुवान या कारकुन कंदा आहिनि। उहो पीपल्स पार्टी जो मूंखे बि इहो इल्ज़ाम आहे। लेकिन पीपल्स पार्टी जो दामन साफ़ आहे। उन जेका बि इलेक्शनूं खटियूं आहिनि उहे पंहिंजे अवामी बलबूते ते। पर गुलमोहन साहब इन सां त हथी मिले पई। तव्हां जेके इतादी आहियो हिन वक़्तु जेके बज़ाहिर अॻिते हली यकीनन इताद बि थींदो
जंहिंमें पीपल्स पार्टी आहे, MQM आहे ऐं PML आहिनि, पोइ PTI खे त बिल्कुलु उन मां क्लियर मिले थी त असां बि जेका ॻाल्हि कयूं पिया उहा ही ॻाल्हि पिया कनि ऐं हिननि जे इजलासनि में ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं उनजी ऑडियो लीक अची वई आहे। मखदूम मोहसिन साहब, पोइ इहो तय आहे त जेका अवां ॻाल्हि कयो पिया उहा हिन वक़्तु इजलासनि में बि थिए थी ऐं ऑडियो लीक में बि थिए थी। ये सॼो इलेक्टोरल प्रोसेस जेको 8 फरवरी ते थी गुज़रियो इहो हाणे मुतनाज़ा बणिजी चुको आहे ऐं असीं सिर्फ़ु नथा चऊं चलो ठीकु आहे असीं सम्झूं था हिकिड़ी हक़ीक़ी अपोज़िशन हुयूं जेका हर ॻाल्हि ते एतिराज़ थी करे, पर मौलाना फज़लुर रहमान साहब हिकिड़ा क्रेडिबल माण्हू आहिनि। गवर्नर कामरान तसूरी जंहिंखे तमामु इम्पोर्टेंट सम्झो ईंदो साल ॾेढ साल खां वठी, उन खां अलावा हाणे नथो सम्झो वञे, उहो हाणे वक़्तु ॿुधाईंदो, ठीकु आहे, उहो वक़्तु ॿुधाईंदो, पर अॼु ताईं त इम्पोर्टेंट हुनखे तसवुरु कयो वञे थो। ठीकु आहे, पाकिस्तान जी पॉलिटिक्स जी आहे हिकिड़ी चइजे त बदकिस्मती चइजे या ख़ुशकिस्मती चइजे, पर इम्पोर्टेंस वक़्तु असर हूंदी आहे ऐं हा वक़्तु असर इम्पोर्टेंस हूंदी आहे। त उन्हनि जी स्टेटमेंट थी वई, उन खां अलावा जमायत इस्लामी वारो अमीर सिराजुल हक़ साहिबु हिकिड़ो क्रेडिबल माण्हू, उन जी स्टेटमेंट्स ॾिसो। उन खां पोइ इवन पीपल्स पार्टी वारा दोस्त नवाज़ लीग वारे दोस्तनि जी मूंखे ख़बर कान्हे, पर पीपल्स पार्टी वारा दोस्त चवनि था त पंजाब में जीअं तर्ज़ सां उन्हनि हलाई इलेक्टोरल कैंपेन ऐं पोइ वरी उन खां पोइ हाणे त उहे ताद में अची विया आहिनि, त इन इहा इलेक्शन आउं सम्झां थो ठीकु आहे सदर रीति इंतिखाब त थी वेंदो, सदर शायदि 5 साल कढी बि वञे, पर मूंखे ही एज़ अ मुंहिंजी अगरि तव्हां एज़ अ नंढे पॉलिटिकल वर्कर हुजे मुंहिंजो एनालिसिस तव्हांजो सदर 5 सालनि खां वधीक कढी सघे पियो त भला कढी सघे थो, ही बि कढी सघे थो, हिन में का ॻाल्हि कान्हे, सदर कढी सघे थो, पर प्राइम मिनिस्टर साल ॾेढ खां वधीक कढे मुंहिंजे पॉलिटिकल कैरियर में मुंहिंजी नाक़िज़ अकुल तद मुझे समझ का बाला तरह के सो बाकी ॾिसजे छा थो थिए पाकिस्तान। सदर यासीन आज़ाद साहब, मैं आपकी जाने मांगूंगा सर, एक तो बड़ा अहम सवाल है कि इस वक्त जो ये ऑडियो और वीडियो लीक जो हुई हैं गवर्नर की और राब्ता कमेटी की, वो बड़ी अहम है, मगर सर उसमें जो बातें हैं वो बड़ी ज़बरदस्त हैं अगर देखा जाए। उसमें मुस्तफ़ा कमाल साहब ने उसकी वजाहत भी की है, मगर उन्होंने जो उसमें जो सवाल उठाया है कि हम गए PMLN को ऐसे महसूस हो रहा था कि वो हमसे मिलना नहीं चाह रहे थे, अगर मिलना चाह भी रहे थे तो हमने पूछा कि जी आपने कौन सी बातें तय की हैं और क्या क्या पीपल्स पार्टी से शरायत हुई करें, वो नहीं बताएंगे, वो तो हमारे खुफिया एक एग्रीमेंट है और वो नहीं बताएंगे, मगर ये बताते हैं कि वो उन्होंने मैसेज दिया है कि MQM की कोई ज़रूरत नहीं है, अब जब हम आपके पास आ गए हैं इत्तेहाद बन रहा है तो ज़रूरत ही क्या है कि आप MQM को लेकर चल रहे हैं, और सिंध के गवर्नर की बात भी उन्होंने की। तो सर इसको कैसे देखें, वाक़तन आप बहसियत नून लीग रहनुमा कि अब आपको ज़रूरत नहीं है MQM की और MQM जो है बस उसका मैंडेट भी उन्होंने बताया कि आपके लिए कहा जा रहा है कि वो जाली है, ये एक इखलाकतन बात दुरुस्त है कि आप और मैं बैठूं और कोई भी फैसला करें और तीसरा फ़रीक़ैन जो आपके इत्तेहादी हैं उनको बता दें कि जी वो आपके लिए ये कह रहे हैं, ये एक गैर मुनासिब बात नहीं है? फेरी साहब, पहली बात की है कि जिस तरह दोस्तों ने बात की है जी, मैं एक बात कहता हूँ कि जहाँ तक मैंडेट का ताल्लुक है, जब इलेक्शन हो गया आप मैंडेट को एक्सेप्ट करें या ना करें उससे कोई फर्क नहीं पड़ता। ठीक है, आज चारों जगह पे सूबाई हुकूमतें बन चुकी हैं, पंजाब के अंदर मजबूत हुकूमत सामने आ चुकी है, सिंध में मजबूत हुकूमत आ चुकी है, KPK में PTI के लोग आ चुके हैं और बलूचिस्तान में कोलिशन गवर्नमेंट बन रही है। थोड़ा अगला अगर मामला है तो सिर्फ मरकज का है जो इस वक्त बात हो रही है। मेरे नज़दीक MQM जो है इलेक्शन से पहले ही पाकिस्तान मुस्लिम लीग का और उनका एक अलायंस था कि वो आइंदा पार्लियामेंट में मिलकर चलेंगे। पॉलिटिकल पार्टीज के दरमियान मिसअंडरस्टैंडिंग हो सकती है, इत्तेफाक राय बात चीज़ों पे नहीं हो सकता, लेकिन मैं ये समझता हूँ कि जब चारों सूबाई हुकूमतें अपनी जगह बन गई हैं तो मरकज़ में भी जो हमारी सियासी जमातें हैं वो इंशाल्लाह ताला बेहतर अंदाज में मामला को सेटल कर लेंगे। मामूली इख्तिलाफात जमहूरियत का हसन है, हमें उसका अप्रिशिएट करना चाहिए, लेकिन बाद में क्या डिसाइड होता है। आज मेरी इत्तला के मुताबिक तो मुस्लिम लीग नून का और MQM वालों का इस्लामाबाद में अपनी आपस में मीटिंग हो रही है, मैं समझता हूँ कि वो मामला वो तय कर लेंगे। अब यहाँ प्रॉब्लम ये है कि मेरा अपना जो ज़ाती मौक़िफ़ है वो ये है कि पाकिस्तान में अगर फरिश्ते भी आकर इलेक्शन कराएंगे तब भी हम धांधली का इल्ज़ाम जोर लगाएंगे। आप मुझे ये बता दें कि PTI के दोस्त ये कहते हैं कि हम 170 सीटें जीते हुए हैं, मैंने मान लिया आप जीते हुए हैं, आप सिंपल ये बता दें कि आपने कितने सीटों पे इलेक्शन पिटिशनें दाखिल की, हार्डली 30 या 32, इसका मतलब आप बाकी रिजल्ट को आपने एक्सेप्ट कर लिया ना। बिल्कुल, तो आपका झगड़ा अगर है तो 30-32 का है, इसके बाद आप इलेक्शन पिटिशन भी फाइल नहीं कर सकते, आपकी सूरत हाल खत्म हो गई। अब आप अंदाजा करें कि जिस तरह अभी मेरे दोस्त जो PTI के उन्होंने कहा कि हमारे साथ ज्यादती हो गई,
यही जाति 2018 में आपने मुस्लिम लीग नून के साथ भी की थी, उस वक्त भी ये शोर शराबा हुआ था जो आज हो रहा है। लेकिन आप ये जो कहते हैं कि हमें फ्री चांस नहीं दिया गया, आप ये मुझे बताएं कि कौमी असेंबली के अंदर आप कहते हैं कि हमें कोई फ्री एंड नहीं दिया गया। ये 92 या 93 के करीब जो कौमी असेंबली के मेंबर आज किसी और पॉलिटिकल पार्टी के अंदर शामिल हो चुके हैं, वो कैसे जीते? प्रॉब्लम यह है कि जहां आप जीत गए वहां इलेक्शन फेयर है, जहां आप इलेक्शन हार गए वो इलेक्शन दांधी ज्यादा है। ठीक मैं है। ये कहता हूँ कि ये मामला मगर सर मामला ये तो चले निकल के आगे, अब जब इत्तेहादियों का बैठना होता है सर, बातचीत होती है, आप भी सीनियर सियासतदान हैं, सीनियर कानूनदान हैं, एक इख्तिलाफात होते हैं कि अगर आपने एक पार्टी ने आपको कहा कि जी आपको ज़रूरत क्या है, आप एमक्यूएम को बैठाने की ज़रूरत क्या है, और आपके पास मैंडेट पूरा हो गया जब हम आ गए, अब आप उनको क्यों लेके आ रहे हैं जिनके पास जाली मैंडेट है? अगर एक बाय द वे जिसे कहें कि ऐसी अगर बात की तो पाकिस्तान मुस्लिम लीग नून ने फिर एमक्यूएम की क़यादत को ये बात बताने का मकसद क्या था? ये मज़ीद एक इंतशार फैलाने वाली बात थी जो मैं समझता हूँ, क्योंकि मैं तो अभी सीखने के अमल में हूँ, आप सीनियर हैं, आप बताएं ऐसी बात करनी चाहिए थी नून लीग को? नहीं, मेरे नजदीक ऐसी कोई बात नहीं करनी चाहिए जो मुनासिब ना हो। लेकिन सिंपल ये क्वेश्चन ये है कि जब आप कहते हैं कि आपका मैंडेट जाली है, तो हर पार्टी दूसरी पार्टी के लिए ये कहती है कि आपका मैंडेट भी जाली है, पीटीआई सबसे ज्यादा कहती है कि आप लोगों का मैंडेट जाली है। क्या आपके और मेरे ये कहने से कि मैंडेट जाली है? नहीं सर, मैंने और आपके कहने से नहीं, मैं कह रहा हूं कि आपकी पार्टी की वो जो कमेटी जो दोनों पार्टियों से बैठ के मुज़ाकरात कर रही थी, सीनियर लीडरशिप अगर वो मैसेज कन्वे करे एमक्यूएम को कि आपके लिए पीपल्स पार्टी ये कह रही है, तो ये गैर मुनासिब बात है या नहीं? मैं ये आपसे ये समझना चाह रहा हूं। वो तो अलग बात है कि टॉक शो में, जलसों में एक दूसरे पे आपने इल्जामात लगाए, वो अलग बात है सर। नहीं, मैं ये कहता हूँ कि ऐसी बात अगर हुई है तो वो गलत है, नहीं होनी चाहिए थी। बस बिल्कुल आपने ये सही कहा कि ऐसी बात है, आपने सही दुरुस्त फरमाया कि ऐसी बात मेरे नजदीक मुनासिब कोई देखें, जहाँ कोलिशन गवर्नमेंट होती है वहां आपको बड़े एहतियात से बात करने की जरूरत है। आप एहतियात से नहीं बात करते हैं, एक मामूली सी बात जो है ना बहुत बड़ा पतंगड़ बन जाता है और फिर हम श्योर करते हैं कि उसने ये कह दिया। सवाल सिंपल ये होता है कि मेरे नजदीक जो इस पॉलिटिकल पार्टी ने इलेक्शन में आना था वो आ गई, वो वाज़ेह मैंडेट के साथ आई या नहीं आई, उनका इलेक्शन जाली या असली है, ये कोई कोर्ट ही साबित कर सकता है, जो अदालतों में जाएंगे वो साबित करेगा। आपको इस सिस्टम को एक्सेप्ट करना पड़ेगा, और इस सिस्टम को एक्सेप्ट करने के लिए आप इस वक्त मेन डिस्प्यूट जो आता है मरकज के अंदर आ रहा है, और ये एक हकीकत है कि पीपल पार्टी और एमक्यूएम का कराची में काफी अरसे से आपस में पॉलिटिकल अंडरस्टैंडिंग नहीं है, जो मेरे नजदीक शहर के इंटरेस्ट में या सिंध के इंटरेस्ट में है। वो तो मजीद सर मजीद दूरियां हो गई ना इस बात के बाद, थोड़ा बहुत जो बातचीत का सिलसिला था, अब तो नफरत मजीद बढ़ा दी पीएमएलएन के लोगों ने। मेरे नजदीक इससे नफरत कोई नहीं बढ़ती है सर। आप देख लेंगे अगर प्रेसिडेंट का इलेक्शन आता है, हमें एक दूसरे को वोट भी चाहिए, बहुत सारे मामला बातें। आपके इस सवाल से सर मैं आपसे इजाजत से मंगी आप साथ ही रहिएगा, मंगी साहब की तरफ जाऊंगा। अशफाक मंगी साहब जेका गाल पिया कनि, सीनियर कानूनदान भी आहिनि, सीनियर अॻवान भी आहिनि नून लीग जा, वो चवंदा हिन सां को वॾो फ़र्क़ु नथो पवे, पर जेका इख़लाक़तन ॻाल्हि हुई, अगर पीपल्स पार्टी कई भी ॻाल्हि त एमक्यूएम जी तव्हांजी जेको वफ़्द वियो उनखे इहो ॿुधाइणु ज़रूरी हो त वाकई ही मसइलो आहे ऐं तव्हां लाइ पीपल्स पार्टी ही पई चवे? आज़ाद ॾिसो, पीपल्स पार्टी खे जेकॾहिं वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी खे ठाहिणो हुजे हा त हू एमक्यूएम जीअं पहिरियां शहबाज शरीफ़ साहब ख़ैर सगाली जे लाइ बादराबाद आयो, अहिड़े तरीक़े सां पीपल्स पार्टी जो वफ़द बि अचे हा। ॾिसो, हिन वक़्तु मुतहिदा क़ौमी मूवमेंट वटि 15 सीटूं आहिनि कराची जूं, 2 सीटूं आहिनि हैदराबाद जूं, 17 तव्हां रिज़र्व मिलाए करे 22 सीटूं असांजी क़ौमी असेंबली में आहिनि। जेकॾहिं 22 सीटूं असीं पीपल्स पार्टी खे ॾियूं हा त अॼु वज़ीर आज़म जेको मुल्क जो हुजे उहो बिलावल भुट्टो ज़रदारी हुजे हा, पर हुननि इहो चाहियो न। हालांकि एमक्यूएम सिंध जी जमात आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, इहा पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे सोचणु खपे त एमक्यूएम मुस्लिम लीग नून सां हथ मिलाए थी, पर पीपल्स पार्टी सां हथ कोन थी मिलाए। इहे ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे ही दूरियूं आहिनि, जंहिंजे करे ही तल कलामियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं सिंध जी ख़िदमत करणी आहे त सिंध में रहंदड़ माण्हू खे हिकु थियणो पवंदो। ताड़ी हिकु हथ जी न वॼंदी आहे, ताड़ी हमेशह ॿिनि हथनि जी वॼंदी आहे। अॼु सिंध जी सियासी सूरत तव्हां ॾिसो जेको आहे हिन वक़्तु सिंध जी कहिड़ी सूरत हाल ख़राबु आहे। अॻुवा वराए तवान, को तरक़ियाती कमु न आहे, बेरोज़गारी आम आहे, माण्हू ख़ुदकशियूं पिया करनि, माण्हू अॻुवा फुरियूं धाड़ा मार धाड़ लॻी पई आहे सिंध में।
जेकॾहिं ही MQM सां हथ न मिलाईंदा त पोइ ज़ाहिरी आहे मजबूरी आहे असां जेको आहे मुस्लिम लीग नून सां हथ मिलाईंदा त हींअर बि असांजो अलायंस जेको आहे उहो मुस्लिम लीग नून सां आहे। बिल्कुलु असां इक़्तिदार जो हिसो बि थींदासीं, वज़ारतूं बि वठंदासीं ऐं असीं जेको आहे मुस्लिम लीग नून खे वोट बि कंदासीं। पर उहो तव्हां जेका तव्हांजी ॻाल्हि मां ईअं थो लॻे पियो त तव्हांजे ॻाल्हि मां ईअं पियो लॻे त चाहे नथी त उहो जेको आहे सिंध में जेको सिंधी माण्हुनि जी न पर मंगी साहब तव्हांजी ॻाल्हि में चओ पियो त इक़्तिदार में बि वेंदासीं, वज़ारतूं बि वठंदासीं, पर जेका मुस्तफ़ा कमाल जेका राब्ता कमेटी जेका तव्हां सभु वेठा हो, तव्हां बि हुन में हुयो, तव्हांखे ॾसनि पिया त हो हिकु वज़ारत ते जेका पोर्ट एंड शिपिंग त न चइजे पर हिकु ॿ वज़ारत जो नालो खयो जेका कंहिं कम जी बि कान्हे, जेका बकोल तव्हांजे अॻुवाणनि जे उन वज़ारत ते तव्हांखे राज़ी करणु था चाहिनि, माना पुराणी पघार ते तव्हांखे नौकिरी कंटिन्यू कराइणु चाहिनि था, त पोइ तव्हां कीअं पिया चओ त वज़ारतूं वठंदा, वज़ारतूं वठंदासीं त माना वज़ारतूं घणियूं थी वियूं, पर जेका तव्हांजे वीडियो में महसूसु पियो थिए त तव्हांखे पुराणी पघार ते ई कमु कराईंदा। दादा उहो तव्हांखे जल्दी ख़बर पइजी वेंदी त कंहिंखे केतिरी पघार मिले थी। बहरहाल जॾहिं टास्क थींदा आहिनि, ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त उन में ज़ाहिरी आहे नेगोशिएशन थींदो रहंदो आहे, हिक ॿिए सां ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं आहिनि। असांजा बि शर्त आहिनि, असां सिर्फ़ु वज़ारतुनि जी ॻाल्हि त कोन कई आहे, असां त उन्हनि खे चयो त आइन में जेको आहे सो तरमीम कयो जेको आहे सो जेकॾहिं प्राइम मिनिस्टर वफ़ाक़ खां जेकॾहिं असांखे रेवेन्यू जेको मिले थो पियो उहो सिंध वटि PFC वारो वज़ीर आला पाण वटि रखी वेठो आहे ऐं यूनियन कौंसल ताईं उहो पैसो वञे कोन थो। असां त उहे बि जेको आहे सो चऊं था उन हिन में आइन में तरमीम करे जेको आहे सो अवाम जी जे लाइ कमु कयो वञे, ऐं उहो सिर्फ़ु सिंध जे लाइ न पर पूरे पाकिस्तान जी असांजी डिमांड आहे। असांजी सिर्फ़ु वज़ारत जी आश न आहे, असां अवामी इशूज़ ते ॻाल्हायो आहे, घणी जेका असांजी ॻाल्हि इहा ई ॻाल्हि अवां जी मां गुल मोहम्मद साहब जे साम्हूं रखां। गुल मोहम्मद साहब इहो ॿुधाइजो त जेका ॻाल्हि पिया कनि अशफाक वांगी त जॾहिं असांजो वोट जी ज़रूरत आहे प्रेसिडेंट वोट जे लाइ बि, हूअं बि वोट जे लाइ बि, असां कराची यानी कि चए हा त सिंध जो गादी वारो शहरु आहे, सिंध जी जमात आहियूं, त बिलावल भुट्टो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी असांखे तरजीह न ॾिनी, पर नून लीग असांखे तरजीह ॾिनी। उन्हनि जो जेको आहे सो वज़ीर आज़म जो कैंडिडेट शहबाज़ शरीफ़ असांजे मर्कज़ हली आयो ऐं माज़ी में बि अवां वेंदा रहिया आहियो, ईअं न आहे त न वेंदा आहियो, पर हिन दफ़े तव्हां इहो फ़ैसिलो छो न कयो त तव्हां बि MQM सां मिली करे ऐं सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते वॾी अहम जमात आहे त को अहिड़ो फ़ैसिलो कयो आहे जंहिंमें जहिड़ी रीति चए पियो त बिलावल भुट्टो साहब वज़ीर आज़म जो कैंडिडेट हुजे त MQM उनखे वोट ॾे आहे। उहो त MQM सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾिजी कोलेशन गवर्नमेंट बि रही आहे ऐं सियासी तौर ते मां जीअं तव्हांखे पहिरियों अर्ज़ु कयो त ॻाल्हियुनि जा दरवाज़ा कंहिंजे लाइ बि बंदि न हूंदा आहिनि ऐं हाणे बि तव्हां ॿ ॾींहं अॻु में प्रोविंशियल असेंबली में जे अंदरि अभी फरियाल टालपुर साहब जेका स्पीच कई आहे त हुन अपोज़िशन खे बि इहा दावत ॾिनी आहे त असां सभिनी खे गॾु खणी हलंदासीं सिंध जे बहितरी जे लाइ, सिंध जे मफ़ादनि जे लाइ। जेके बि सिंध जा रहवासी आहिनि, असां उहो कहिड़े बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजनि, कहिड़े बि पार्टी सां वास्तो रखंदड़ हुजनि, सिंध जे तरक़ी लाइ असां सभिनी खे गॾु खणी हलंदासीं ऐं उन में ई सिंध जी भलाई आहे। असां कॾहिं बि कंहिंजे लाइ दरवाज़ो बंदि न कयो। बाक़ी हाणे MQM जा नून लीग जा जेके इशू आहिनि उहे असां त फ़ैसिला न कंदासीं न। नून लीग वारा चवनि था बाबा हिननि PP वारनि चयो आहे हिननि खे न खणो, हाणे खणण या न खणण हाणे उहो हिननि जा पंहिंजा इतिहादी आहिनि, हिननि जा पंहिंजा डायलॉग आहिनि, हिननि जा पंहिंजा अॻु में स्टेटमेंट बि अची विया आहिनि त असां गॾिया आहियूं ऐं असां वज़ारतूं बि जीअं हाणे बि इशफाक साहब चए थो वज़ारतूं बि वठूं था, ज़ाहिर आहे हिननि खे हुननि इहो चयो हूंदो तव्हांखे ॾींदासीं वज़ारतूं या गवर्नरशिप। हाणे असांजी जेका पहिरीं जेके थियूं आहिनि ॻाल्हियूं उन में असां आइनी तरीक़े सां जेके आइनी उहिदा आहिनि उहे उन्हनि खां वरिता आहिनि, जंहिंमें प्रेसिडेंट बि आहे ऐं हिन खां अलावा पंजाब जो गवर्नर बि आहे। पहिरें मरहले में आइनी उहिदा वठंदो, ॿिए मरहले में जेको आहे वज़ारतूं वठंदो ऐं वज़ारतुनि में बि अवां वेंदो। ॿियो मरहलो जॾहिं अचे उनखे ॾिठो वेंदो, पर हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे उहा इहा तइ थी आहे ऐं उन में सिंध जी जेका गवर्नर बि असां वटि हो नून पंहिंजे लाइ वरिती आहे। पोइ उहा नून वारा भली MQM खे ॾियनि था या कंहिं JUI खे ॾियनि था या जमायत इस्लामी खे ॾियनि था, उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। बाक़ी असां सां सिंध जे गवर्नर जो मामिलो कोन्हे, उहो नून पाण वटि रखियो आहे। तो तंहिंजे करे असां हमेशह चाहींदासीं सभिनी खे गॾिजी इनमें सिंध जे बहितरी जे लाइ गॾु खणी आहे। बाक़ी सियासत में इलेक्शन जे मगर सर हाणे सदारती वोट वठण जे लाइ तव्हांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी वक़्तु वेंदो न, लाज़मी आहे, इहो हिकिड़ो जमहूरियत जो हुस्न बि आहे, वञण बि खपे। त हाणे जॾहिं वञो पिया त पहिरियां छो न वियो, उनजी वजह छा हुई? बहसियत पॉलिटिकल वर्कर छा पिया सम्झो या उन वक़्तु का कारण ॿिया हुया त मथां वोट बैक असांजो ओड़ी रीति जेको आहे सो न मिले जेको कराची में अव्हांखे तवक़ो हुई MQM सां अगरि मिलो आहे त? न, इलेक्शन खां अॻु में त सभई पार्टियूं कंहिंजो बि न रहियो आहे, हर कंहिं पंहिंजे पंहिंजे प्लेटफॉर्म ते पब्लिक वटि वियो आहे ऐं थींदो बि आहे। पर मैंडेट मिलण खां पोइ या नतीजनि मिलण खां पोइ
पोइ बि डायलॉग थींदा आहिनि पार्लियामेंट जे अंदरि। ऐं उनखां अलावा असांजे सदारती उम्मीदवार जनाब आसिफ अली ज़रदारी साहिब जॾहिं थियो आहे त उनखां पोइ असांखे इहो हक़ आहे त जेके बि पार्लियामेंट आहिनि असां सभिनी खां वोट घुरंदासीं, उहो असां कहिड़े बि पार्टी सां तालुक रखंदड़ हुजनि। अॻु में कॾहिं असांजो अञा कैंडिडेट न थियल हो, उहो फ़ैसिलो न थियल हो, त ईअं असां कीअं घुरूं? इन करे हाणे घुरण जो मौक़ो आहे त असां ज़रूरु वेंदासीं। अशफाक मंगी साहब, पोइ जीअं गुलमन साहब चवनि पिया हाणे वक़्तु आहे, घुरण जी ज़रूरत बि आहे, हाणे ज़रूरु वञिबो, त पोइ तव्हां ऐं तव्हांजी पार्टी वाक़िअतन वोट कंदी सदर आसिफ ज़रदारी साहब खे, या उते बि शर्त रखंदो त हाणे ही शर्त आहिनि असांजा पहिरियां इहे क़बूल कयो? अदा मुतहिदा क़ौमी उम्मत सिंध जी 2 नंबर वॾी जमात आहे, पाकिस्तान जी 4 नंबर वॾी जमात आहे। यकीनन सियासी पार्टी आहे ऐं सभिनी पार्टियुनि जे लाइ जेको आहे सो दरवाज़ा खुलियल आहिनि ऐं हमेशह रवायत रखी आहे मुतहिदा क़ौमी उम्मत त जेकॾहिं को बि ईंदो आहे त उनजो आदर भाव कंदी आहे पार्टी, ऐं बिल्कुलु ऐं उनखे रिस्पेक्ट मिली। पहिरियां बि आसिफ अली ज़रदारी साहिबु जॾहिं आयो, उनखां अलावा जेको आहे जॾहिं बि डेलीगेशन आयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, त उनखे रिस्पेक्ट मिली आहे, इज़त मिली आहे। ऐं हींअर बि जेकॾहिं ईंदा त बिल्कुलु दरवाज़ा खुलियल हूंदा ऐं उन्हनि खे मुस्बत जेको आहे मोट बि मिलंदी। ऐं यकीनन गुलमोहन साहब सही ॻाल्हि करे पियो त जेको आहे सो इलेक्शन थियण खां पोइ बि जेको आहे सो ॻाल्हि ॿोल जा दरवाज़ा बि खुलियल हूंदा आहिनि, हिक ॿिए खे रिस्पेक्ट बि मिलंदी आहे ऐं यकीनन जेको आहे हिक ॿिए जी सपोर्ट बि थींदी आहे। त बिल्कुलु जेकॾहिं असां वटि ईंदा त यकीनन उन्हनि खे मुस्बत मोट मिलंदी। सही आहे। मखदूम मोहसिन साहब खां पुछनि, तव्हांजा दरवाज़ा छो बंदि रहिया? सर, पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ बिलावल साहब चवंदो रहियो त अगरि PTI असां लाइ दरवाज़ा खोले आहे ऐं ॻाल्हि ॿोल करे आहे त ज़रूरु किथे न किथे वेहूं आहे, पर अव्हां जी एॾी नफ़रत इंतिहा ते छो आहे? साईं, पॉलिटिकल पार्टियुनि जे विच में डेडलॉक ई न हुजणु खपे, पर कुझु पॉलिटिकल पार्टीज़ सां असांजो हिकिड़ो जीअं इलेक्शन वञण खां पहिरीं हिकिड़ो मैनिफेस्टो ई असांजो इहो त हिननि ॿिन्ही पॉलिटिकल जमायतुनि सां असीं ॻाल्हाइण खां गुरेज़ कंदासीं ऐं उन ई नैरेटिव तहत असांखे आवाम असांखे सम्झो था त मैंडेट ॾिनो, इन करे असां न मुनासिबु सम्झो, असांजी लीडरशिप न मुनासिबु सम्झो त उहा ॻाल्हि असांजे वोटर्स खे असांजो वोट बैंक मुतासिर थींदो आहे। मिसाल जीअं 16 महीननि जी हिननि गवर्नमेंट वरिती त नवाज़ लीग जे वोट बैंक ते असरअंदाज़ थियो, या जीअं अॼु टिसोरी साहिब जी ऑडियो लीक थी आहे त जेको असां वोट ऑफ नो कॉन्फिडेंस में असां जेको हुननि सां गॾु बीठा थियूं, इन करे असांजो वोट मुतासिर थियो आहे तमामु घणो। अञा मुतासिर थियो, अञा खां वधीक छा वोट मिले आहे? सीटूं में उहो त हाणे सभिनी खे उन ते नथो घणो ॻाल्हाइणु चाहियां, पर मतिलबु जेका हुननि ॻाल्हि कई उन ते अगरि उन ॻाल्हि खे अगरि कोट कजे त उन तहत असीं सम्झूं था त अगरि असीं हिननि ॿिनि पॉलिटिकल पार्टी सां गॾिजी अगरि असीं हींअर हुकूमत मां कंहिं बि हिकिड़ी पार्टी सां गॾिजी असीं हुकूमत ठाहियूं हिननि ॿिनि जमायतुनि मां, त असांजो वोट बैंक वॾो मुतासिर थिया ऐं असां पंहिंजे वोट बैंक खे बचाइण जे लाइ बोल्ड डिसीजन। ठीक है, मैं मुख्तसर सर मैं जानना चाहूँगा सर, अब फैसले की घड़ी आ गई है, कल जो है इजलास है और इजलास जो है आइनी जो है तौर पे बुलाया जाएगा, और जो बिलावल भुट्टो साहब ने कहा था कि अब 2 मुकदमे होने चाहिए सदर आरिफ अलवी पर, एक इजलास नाम बुला के आइन की शिकनी की है, तो वाक़ईतन आगे जाके ये भी मुकदमे नजर आएंगे कोर्ट के अंदर? आप सीनियर कानूनदान हैं, मुख्तसर से जवाब चाहिए। सर, मेरे नज़दीक आइन से इनराफ अलवी साहब ने किया है सर जी, क्योंकि 21 दिन के अंदर असेंबली का इजलास होना बहुत जरूरी था, और उन्होंने जो ये डिमांड किया कि रिजर्व सीटें देंगे तब मैं इजलास बुलाऊंगा। अलवी साहब से ये पूछें कि आइन में कहाँ लिखा हुआ है कि आपको इख्तियार है कि आप कहेंगे जी जब रिजर्व सीटें पूरी हो जाएंगी तब मैं असेंबली का इजलास बुलाऊंगा। ठीक है, अलवी साहब ने आज नहीं किया। आपको याद होगा कि पहले जब वोट ऑफ नो कॉन्फिडेंस के दौरान कासिम सूरी का जो रूलिंग आई थी, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट का जो जजमेंट आया, उसमें सुप्रीम कोर्ट ने क्या कहा कि ये आइन से इनराफ था, उस आदमी के खिलाफ आइन से इनराफ पे आर्टिकल 6 का कार्रवाई होनी चाहिए। ठीक है, तो मैं ये समझता हूँ कि प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हो या कोई भी हो, जब वो हलफ ले लेते हैं ऑन ओथ पे, अल्लाह को हद नजर जानकर, ठीक है सर, ठीक है सर, आइन पे पाबंदी। बिल्कुल, आपने साहब सही कहा कि जब आप हलफ ले लेते हैं तो फिर तो आइन पे पाबंद आपको होना चाहिए। बहुत शुक्रिया यासीन आज़ाद साहब, आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम के लिए। गुलमन जखरानी साहब, अवां जी वॾी महिरबानी। अशफाक मंगी साहब, अवां जी वॾी महिरबानी। मखदूम साहब, अवां जी वॾी महिरबानी। चारई महिमान वॾा अहम ऐं तय आहे त फ़ैसिले जी घड़ी अची चुकी आहे। फ़ैसिला वॾा अहम थियणा आहिनि हिन धरती धणी लाइ, मुंहिंजे लाइ, अवां जे लाइ। सुभाणे ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।